जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज का इरशाद अली बालादी जी। फैज़गंज जे करोंडी भरिसां ॻोठ मिठू ख़ान चांग वासी पुरियत नज़ीर हुसैन बालादी जो बासरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज। तफ़सील मूजिबि करोंडी भरिसां ॻोठ मिठू ख़ान चांग वासी गॾु गाॾो हलाईंदड़ पुरियत नज़ीर हुसैन बालादी जो बासरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु महीना अॻु नौशरो फ़िरोज़ जे ॻोठ जाफ़र शाह वासी उर्स चांडियो, इमाम बख़्श चांडियो ऐं ॿियनि मूंखां संग ॾियण लाइ 1.5 लख वरितो हुयो, जॾहिं त मूं मङणो बि कयो ऐं हाणे मूंखे हू संग ॾियण खां इनकार करे रहिया आहिनि ऐं हुननि रक़म बि वापसि नाहे कई। हुन वधीक चयो त मां गॾु गाॾो हलाए पेट गुज़र कंदो आहियां। मूं शादी करण लाइ व्याज ते पैसा वरिता हुया ऐं व्याज बि वधी वियो आहे। कर्ज़ी मुंहिंजे दर ते रोज़ अचनि था। मुंहिंजी फाका कशी वारी सूरत हाल आहे। SSP नौशरो फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुंहिंजा पैसा वापसि कराए इंसाफ़ कयो वञे।